दरस हदीस जो सिलसिलो हली रहियो आहे। गुज़िरियल जेके दर्स हुया उनमें असां हिकु मुसलमान जा ॿिए मुसलमान ते कहिड़ा हक़ आहिनि उहा हदीस बयान कई। अॼु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु ॿी हदीस आहे जेका सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु जी रिवायत खां आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो कि उन्ज़ुरू इला मन हुआ अस्फल मिनकुम वला तंजुरू इला मन हुआ फौक़कुम फहुआ अजदरू अल्ला तज़दरू निअमतल्लाहि अलैकुम। इन हदीस जी माना ही आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त दुनिया जे मामले में जे कंहिंखे ॾिसणो आहे त पाण खां जेको हेठि आहे हुनखे ॾिसो, ऐं जेको पाण खां मथे आहे दुनिया में अॻिते आहे उनखे न ॾिसो। छो जे ईअं कंदव त अव्हांजे दिलि में अल्लाह जी नेमतनि जी क़दुरु पैदा थींदी। इहा जेका हदीस आहे इन में अल्लाह रब्बुल आलमीन जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ज़िंदगी जो हिकिड़ो अहिड़ो बहितरीन उसूल ऐं हिकिड़ो बहितरीन नमूनो कि ज़िंदगी में ख़ुशि कीअं रहणो आहे, असांजी ज़िंदगी सुकून में कीअं गुज़रे, इन जो जेको आहे हिकिड़ो नुस्ख़ो ॾिनो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जे इंसान दुनिया जे मामले में पाण खां मथे वारे खे ॾिसंदो, नुक़सान छा थींदो? इंसान जे दिलि में लालच पैदा थींदो, इंसान जे दिलि में हिर्स पैदा थींदी माल खे गॾु करण जी, इंसान जे दिलि में हसद पैदा थींदो। छो जो हसद इहो ई हूंदो आहे न, इंसान कंहिं मुसलमान ॿिए ते नेमत ॾिसे पोइ तमन्ना करे त उहा उन खां ख़तमु थी वञे। इंसान जे दिलि में हसद पैदा थींदी, लालच पैदा थींदो। इन हसद खे, इन लालच खे ख़तमु करण जे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो उसूल ॿुधायो त दुनिया जे मामले में जेको अव्हां खां माल ऐं दौलत ऐं तरक़ी में अॻिते आहे उन ॾे न ॾिसो, बल्कि पाण खां जेको हेठि आहे उनखे ॾिसो, पाण खां जेको ग़रीब आहे उनखे ॾिसो। जे हुनखे ॾिसंदव त अव्हांखे अहसासु थींदो त अव्हां अल्लाह जी केतिरी ज़्यादा नेमतनि में आहियो। जे पाण खे मथे वारे खे ॾिसंदव त नाशुक्री पैदा थींदी, सोचंदा यार मूं वटि एतिरो छो न आहे, जॾहिं मूं वटि एतिरो छो न आहे इहो दिलि में ख़्यालु ईंदो त पोइ इंसानु नाजाइज़ रस्ता इख़्तियार कंदो आहे माल खे गॾु करण जे लाइ, दौलत खे गॾु करण जे लाइ। ऐं इहा जेका माल ऐं दौलत जेका हिर्स आहे इन जो को छेड़ो न आहे, इंतिहा न आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो कि इब्न आदम खे अल्लाह ताला 2 वादियूं सोन जूं भरे ॾेई छॾे त इब्न आदम जो पेट पोइ बि न भरबो। ला तमन्ना सालिसहुमा, हू तमन्ना कंदो त हाणे 3 वादी बि मूंखे मिली वञे। जब हो इब्न आदम इल्ला तुराब, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि इब्न आदम जो पेट सिर्फ़ ऐं सिर्फ़ मिट्टी भरे सघे थी, इन खां अलावा ॿी का शइ नथी भरे सघे। त इहो जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे मुंहिंजा भाइरो उसूल ॿुधायो आहे, इन जे मुताबिक़ जॾहिं ज़िंदगी गुज़ारंदासीं त पुरसुकून ज़िंदगी रहंदी, बेचैन न रहंदो इंसानु। ऐं ॿियो जेको आहे इस्लाम जो जेको फ़लसफ़ो ऐं इस्लाम जी बुनियादी जेका तालीम आहे उहा ही आहे त दुनिया इंसान जे लाइ दारुल इम्तिहान आहे। इहो सम्झो इम्तिहानी हाल आहे, असां इम्तिहानी हाल में वेठा आहियूं
इम्तिहान पिया ॾियूं। ऐं जॾहिं इम्तिहानी हाल में माण्हू वेठो हूंदो आहे त उते रूल ऐं क़ाइदा क़ानून जेको मुमतहिन हूंदो आहे, इम्तिहान वठण वारो उन जा हलंदा आहिनि, पंहिंजा क़ाइदा क़ानून न हलंदा आहिनि। ई दारुल इब्तिला आहे, आज़माइश जो जेको आहे इहो मरहलो आहे। ऐं जे दुनिया जी हैसियत इंसान ॼाणणु चाहे थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अहादीस पढ़े, क़ुरान मजीद जी आयतनि ते गौर करे कि दुनिया जे बारे में अल्लाह ताला फरमाए थो त इन जी मुद्दत तमामु थोरी आहे। जिन्हनि माण्हुनि हिन दुनिया में हज़ार साल भी उम्र पाई आहे, उन्हनि खां बि जॾहिं अल्लाह ताला क़यामत जे रोज़ पुछंदो त कम लबिस्तुम फिल अर्ज़ि आदद सिनीन, कि ज़मीन ते घणा अरसा रहे आया आहियो, चवंदा कि मां लबिसू गैर साअ, असां हिकिड़ी घड़ी खाली रहिया आहियूं। हालांकि उन्हनि दुनिया में 1000 साल खां ज़ाइद उम्र पाई आहे, पर जेको 1000 साल खां ज़ाइद उम्र पाइण वारो आहे उहो बि क़यामत वारे ॾींहुं अल्लाह जे हुज़ूर चवंदो त मां हिकिड़ी घड़ी रहियो आहियां। त मतिलबु इहा थोरी ज़िंदगी आहे, मुख़्तसर आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका असांखे तालीम ॾिनी आहे, इहा तालीम ॾिनी आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त दुनिया जी क़ीमत ऐं हैसियत अल्लाह जे मीज़ान में बिल्कुलु न आहे। हिकिड़ो दफ़ो मिसाल ॾेई रसूल असलम सम्झायो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो दफ़ो हिकिड़ी जाइ तां गुज़रिया, उते हिकिड़े बकरी जो नंढो फर जेको आहे मोल पियो ऐं उन जा बि कन कटियल। रसूलुल्लाह सल्लम उन फर वटि बीही पाण सल्लम साहबा खे चयो त अय्युकुम यश्तरी हाज़ा बिदिरहम, इहो जेको मोल ॿार आहे बकरी जो, अवां मां केरु माण्हू आहे जेको 1 दिरहम में मूंखां ख़रीद कंदो? साहबा चयो अल्लाह जा रसूल सल्लम, हे त जे जहिड़ो बि हुजे हा त हिन खे केरु ख़रीद न करे हा, इन मोल खे केरु ख़रीद कंदो? त रसूलुल्लाह सल्लम फरमायो कि अल्लाह वटि दुनिया जी हैसियत एतिरी बि न आहे जेतिरी हैसियत हिन बकरी जे मोल ॿार जी अवां वटि आहे। यानी इन खां बि घटि हैसियत आहे दुनिया जी। हिकिड़ी ॿी हदीस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो कि अल्लाह जे नज़दीक दुनिया जी जेका हैसियत आहे, जे मच्छर जे पर जे बराबर भी हुजे हा त अल्लाह ताला कंहिं काफ़िर खे पीअण जे लाइ पाणी जो हिकिड़ो ढुक बि न ॾे हा। त इहे जेके हदीसूं आहिनि मुंहिंजा भाइरो, इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे दुनिया जी हक़ीक़त ॿुधाई आहे। इन जी उमिरि मुख़्तसर आहे, इन जे माल मता जी का हैसियत न आहे। पोइ छो इंसान पंहिंजी सॼी जेका ज़िंदगी आहे इन्ही जे लाइ सर्फ करे छॾे ऐं पंहिंजी सॼी ज़िंदगी इन खे कमाइण जे लाइ लॻाए छॾे? इहा केतिरी बदबख़्ती आहे कि जंहिं शइ जी अल्लाह वटि हिकिड़े बकरी जे मोल ॿार जी हैसियत बि न आहे, उन जे लाइ इंसान सुबुह शाम ॾींहुं राति हिकु कयो वेठो आहे। ऐं जेका आख़िरत आहे, आख़िरत जे बारे में अल्लाह ताला फरमाए थो वलल आख़िरतु खैरुल लक मिनल ऊला, दुनिया खां बहितर आहे, खैरुम व अबका, बहितर ऐं हमेशह रहण वारी आहे। उन जे लाइ इंसान का तैयारी न करे, उन जे लाइ इंसान को मेहनत ई न करे बिल्कुलु, ऐं दुनिया जे पुठियां लॻो रहे। ऐं हिकिड़ी ॿी हदीस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त इब्न आदम चए थो त मुंहिंजो माल मुंहिंजो माल मुंहिंजो माल। इब्न आदम जो ख़ाली जेको माल आहे इहो आहे जेको हुन खाई वरितो ऐं हज़म कयो, ऐं जेको पाए वरितई उनजी उमिरि गुज़री वई, ख़राब थी वियो। ऐं जेको सदको करे अल्लाह जे हुज़ूर आख़िरत मोकिले छॾियईं, इहो उनजो असल माल आहे। बाक़ी इन खां अलावा इब्न आदम जेको कुझु बि गॾु करे थो उनजो न आहे, उनजो माइटनि जो आहे, हुनजी औलाद जो आहे, हुनजे रिश्तेदारनि जो आहे। ॿिया खाईंदा, इंसान खे पाण खे ख़ाली इहो ई मिलंदो जेको खाधई, हज़म करे वरितई, जेको पाए वरितई ऐं उनखे ख़तमु करे वरितई, ऐं जेको अल्लाह जे हुज़ूर सदको करे मोकिले छॾियईं।
आख़िरत जी हैसियत जेका है, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त लमौज़िउ सौति अहदिकुम फिल जन्नह खैरु मिन दुनिया व मा फीहा, कि जन्नत में जे हिकिड़ी लठ रखण जेतिरी जाइ भी इंसान के मिली वञे त इहा दुनिया ऐं दुनिया जी जेतिरी भी नेमतूं आहिनि इन्हनि खां बहितर आहे, इन खां ख़ूबसूरत आहे, हमेशह रहण वारी आहे ऐं असल फ़ाइदो उहो ई आहे। त हिन हदीस में मुंहिंजा दोस्तो अल्लाह ताला इहो सम्झायो आहे असांखे कि दुनिया में दिलि लॻाइण, इन जे पुठियां भॼण, इन जे लाइ वक़्तु गुज़ारण, ॾींहुं राति इन जे लाइ सोचण, इन जे लाइ असां दुनिया में न आया आहियूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हुआ कि मुंहिंजी मिसाल ईअं आहे जीअं हिकिड़ो मुसाफ़िर हुजे, थोरी देरि जे लाइ कीअं वण जे हेठि सुतो आहे ऐं पोइ पंहिंजो बिस्तरो खणी सामान खणी जेको आहे अॻिते हलियो वियो। इहा दुनिया जी ज़िंदगी जी मिसाल आहे। रसूलुल्लाह जी दुनिया बहितर हुजे हा त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अल्लाह ताला दुनिया जूं बहारूं करे छॾनि हा, पर पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी ईअं गुज़री त टे ॾींहं सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा फरमाइनि थियूं पूरो महीनो गुज़री वेंदो हो असांजे घर में बाहि न ॿरंदी हुई, यानी मानी टुकुर न पचंदो हो। त माण्हू पुछियो सैयदा आयशा अम्मा जो गुज़ारो कीअं थींदो हो, त फरमाइनि था त इहो खजूर ऐं पाणी ते, खजूर ऐं पाणी ते असांजी ज़िंदगी गुज़रंदी हुई। सैयदना अबू बकर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ सभ खां अज़ीम इंसान आहे। सैयदना उमर टई हिकिड़े ॾींहुं घर मां निकिरनि था, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि निकिरनि था, अबू बकर बि निकिरनि था, उमर बि निकिरनि था। रस्ते में पंहिंजी मुलाक़ात थिए थी, हिक ॿिए खां पुछनि था फलां छो तूं छो निकितो आई, तूं छो निकितो, तूं छो निकिते। सभु हिक ॿिए खे ॿुधाइनि था त मां अख़रजना इल्लल जूअ, असांखे सभिनि खे बुख जेको आहे गर्मी जे वक़्तु घर मां कढी आई आहे, घर में कुझु न आहे, एतिरो अरसो गुज़री वियो आहे, कुझु खाधो न आहे, खाधे जी तलाश में निकिता आहिनि। त जे दुनिया बहितर हुजे हा, सुठी हुजे हा, नफ़ा बख़्श हुजे हा, त अल्लाह ताला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुनिया जी बहार करे छॾे हा। अल्लाह ताला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पैसे दौलत दिरहम दीनार जूं जेको अल्लाह ताला नदियूं वहाए छॾे हा, पर इहा बहितर न हुई। अल्लाह ताला खे इहो इल्मु आहे त इहा ख़तमु थियण वारी आहे, इहो दारुल इम्तिहान आहे, दारुल आज़माइश आहे। इन खां पोइ अॻिते इंसान हमेशह रहण वारी जाइ ते वञिणो आहे, उहो असल फ़ाइदे वारी जाइ आहे। तॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त जॾहिं दुनिया में ॾिसो त पाण खां मथे वारे खे न ॾिसो, मथे वारे खे ॾिसंदव त पोइ इन ढूंढ खे ॻोल्हींदे ॻोल्हींदे सॼी ज़िंदगी गुज़ारे छॾींदव। पाण खां हेठि वारे खे ॾिसो, जॾहिं हुनखे तकलीफ़ में ॾिसंदव तव्हांखे अहसासु थींदो त असां केतिरी नेमत में आहियूं, असां हुन खां सुठे हाल में आहियूं। अल्लाह जो शुक्र पैदा थींदो, नाशुक्री ख़तमु थींदी। त नाशुक्री इंसान में तॾहिं पैदा थींदी आहे जॾहिं इंसान पाण खे मथे वारे खे ॾिसंदो आहे, पोइ सोचींदो आहे यार मूं वटि इहो छो न आहे। इहे लफ़्ज़ जेके इंसान जा चवण आहिनि, इहे लफ़्ज़ जेको आहे नाशुक्री जा लफ़्ज़ आहिनि। शुक्र पैदा करिणो आहे त पाण खे हेठि वारे खे ॾिसो, आख़िरत जी फ़िक्र पैदा करणी आहे त पाण खे हेठि वारे खां ॾिसो, दुनिया जे मामले में ऐं दीन जे मामले में हमेशह पाण खे अॻिते वारे खे ॾिसो, ताकी उन ताईं पुॼण जी कोशिशि कयो, उन जो मक़ाम हासिल करण जी कोशिशि कयूं। अल्लाह ताला खां दुआ आहे रब्बुल आलमीन असांखे दुनिया जी हक़ीक़त खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जंहिं ॾींहुं इहा दुनिया दिलि खां निकिरी वई, उन ॾींहुं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो नालो दिलि में पैदा थी वेंदो। छो जो ही हिकिड़ी जेका ढूंढ आहे, हिकिड़ी बीमारी आहे, ख़राबी आहे, ऐं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी मुहबत उन दिलि में कॾहिं बि न रहंदी जिन दिलि में इहा ख़राबी मौजूदु हूंदी, इहा बदबूदार शइ मौजूदु हूंदी। हा, दुनिया में इंसान ज़िंदगी गुज़ारे, पर जेको आहे उहा ज़िंदगी इबादत में रुकावट न बणिजे। जॾहिं दुनिया इबादत में रुकावट बणिजी वई, सॼो सम्झो त दुनिया असांजे लाइ फितनो आहे। इंसान दुकानु हलाए पियो, निमाज़ जो टाइम थी वियो आहे, ॾिसे थो त यार माण्हू इलाही जेके आहिनि कस्टमर बीठा आहिनि, कुझु वक़्तु वरी लॻाए वठां थो। इहा जेको आहे दुनिया जेका आख़िरत में रुकावट बणिजी वई। जॾहिं दुनिया आख़िरत में रुकावट बणिजणु लॻे, सम्झो दुनिया फितनो आहे, दुनिया आज़माइश आहे ऐं अल्लाह ताला जी तरफ़ खां इहो अज़ाब आहे। अल्लाह ताला जे रस्ते ते हलंदे करे जे दुनिया इंसान हासिल करे थो, उहा ऐबदार शइ न आहे। हलाल तरीक़े सां इंसान दुनिया हासिल करे थो,
उहा आइबदार शइ न आहे। पर दुनिया असांजे ज़हन ते सवार न थिए, असांजे दिलि में जाइ न वठे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाए कि जेको इंसान दुनिया खे पंहिंजो टारगेट ठाहे थो, अल्लाह ताला गुरबत खे उन जे साम्हूं अखियुनि जे साम्हूं रखी छॾे थो। केतिरो बि कमाईंदो चओ सम्झंदो घटि आहे, मुंहिंजे लाइ काफ़ी न आहे। यानी जअल अल्लाहु फ़क़रहु बैन आइनैहि, गुरबत उन जे साम्हूं रहंदी हमेशह, कॾहिं बि उन जी जेका बुख ख़तमु न थींदी, कॾहिं बि जेको दुनिया खे टारगेट ठाहे थो। फ़क़्र कॾहिं ख़तमु थींदी जॾहिं जेको अल्लाह ताला दिली तौर ते असांखे मुस्तग़नी कंदो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे कि अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे असांजे दिलि खे मालदार ठाहे, दिली तौर ते असां मुस्तग़नी हुजूं ऐं आख़िरत जी मुहबत, आख़िरत जी तलब असां में पैदा थिए। इन्नहु वलिय्यु ज़ालिका वल क़ादिरु अलैहि। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।